हाणे असां सिखंदासीं निशानियुनि जी ज़रब। ठीकु आहे, निशानियुनि जी ज़रब छा थींदी आहे? मिसाल पाण कंदा आहियूं सॼी उमिरि ॿ ट्रिक 6। हाणे हिन में पाण निशानियूं मल्टीप्लाई न कंदा आहियूं, छो जो निशानी मल्टीप्लाई करण जो असांखे ख़बर आहे को फ़ाइदो न हूंदो आहे। अॻे पोइ जवाबु इहो ईंदो कीअं? ॾिसो, हे एक्चुअली 2 छा जो आहे? प्लस जो आहे। हे 3 छा जो आहे? प्लस जो आहे, जंहिंजे अॻे निशानी न हूंदी आहे प्लस जो। ऐं हे 6 छा जो थी वेंदो आहे? प्लस जो थी वेंदो आहे। असांखे ख़बर आहे सॼो प्लस प्लस ई आहे, इन करे जेको आहे सो यानी माइनस इन में इन्वॉल्व न आहे। इन करे असां जेको आहे सो इन में असां जेको आहे सो निशानी मल्टीप्लाई न कंदा आहियूं। पर जेकॾहिं हीअं हुजे -2 × 3, हाणे इहो कीअं थींदो? सिर्फ़ु अंग सां थींदो, पर निशानी सां मल्टीप्लाई थींदी आहे। इन जो मतिलबु आहे हे थी वेंदो 2 × 6। हाणे 2 जी निशानी छा आहे? माइनस, ऐं 3 जी निशानी छा आहे? प्लस। ठीकु आहे, असल में -2 ज़रब थिए थो कंहिंसां? +3 सां। अंग सां ज़रब थींदो, निशानी सां। हाणे अचो त निशानियुनि जी ज़रब सिखूं था कीअं थींदी आहे। ॾिसो, यादि रखी छॾियो, जॾहिं बि मुख़्तलिफ़ निशानी हूंदी त जवाबु हमेशह छा में ईंदो? माइनस में ईंदो। ठीकु आहे, मीम सां मुख़्तलिफ़ ऐं मीम सां माइनस, इन तो तव्हां यादि रखी छॾियो, मीम सां मुख़्तलिफ़, मीम सां माइनस। ऐं जेकॾहिं साॻी निशानी हूंदी, तव्हांखे मां सम्झायां थो प्रैक्टिकली, जॾहिं असां एग्ज़ाम्पल सॉल्व कंदासीं जंहिंजो न आहे पढ़ियल त उनखे सम्झ में अची वेंदो। जॾहिं बि साॻियूं निशानियूं ज़रब थींदियूं त निशानी जवाबु हमेशह छा में ईंदो? प्लस में ईंदो। जेकॾहिं मुख़्तलिफ़ निशानियूं ज़रब थींदियूं त जवाबु माइनस में, साॻियूं निशानियूं त जवाबु प्लस में। हाणे अचो त तव्हांखे मां हिन जो प्रैक्टिकल एग्ज़ाम्पल ॾेई करे सम्झायां। मिसाल वठूं था पिया प्लस × माइनस। हाणे असां ॾिसंदासीं साॻियूं निशानियूं आहिनि या मुख़्तलिफ़ आहिनि। ॾिसो, 2 निशानियूं पाण में ज़रब थियनि थियूं, असां चवंदासीं मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि। हिकु प्लस आहे ऐं ॿी छा आहे? माइनस आहे। मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि। जॾहिं बि मुख़्तलिफ़ निशानियूं ज़रब थींदियूं जवाबु छा में ईंदो? माइनस में ईंदो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं माइनस अॻु में हुजे ऐं प्लस बाद में हुजे तॾहिं बि जवाबु छा ईंदो? माइनस ई ईंदो। ठीकु आहे, हाणे चवंदा साॻियूं निशानियूं में मुराद आहे जेकॾहिं हेॾो बि प्लस हुजे हेॾो बि प्लस। ॾिसो, साॻी निशानी ज़रब थिए थी त जवाबु छा में ईंदो? प्लस में। हाणे अंगनि में बि तव्हांखे मां करे ॾेखारींदुमि। अहिड़े तरीक़े सां ॾिसो, माइनस × माइनस, इहो बि छा ईंदो? हमेशह प्लस थी वेंदो। छाजे करे? साॻियूं निशानियूं आहिनि। साॻियूं निशानियूं माना जवाबु हमेशह प्लस में, मुख़्तलिफ़ निशानियूं त जवाबु हमेशह माइनस में। हाणे अचो त अंगनि में इन जो असां एग्ज़ाम्पल सिखूं था। मिसाल हीअं हूंदो -2 × 3। ठीकु आहे, हाणे 3 जे अॻियां प्लस लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे, पर तव्हांखे सम्झाइण जे लाइ मां लिखां थो। हाणे हिन में छा थींदो? अंग सां ज़रब थींदो, 2 × 6। हाणे निशानी सां ज़रब कंदासीं। हाणे तव्हां खां मां सवालु कयां थो त छा निशानियूं हिननि जूं सेम आहिनि या डिफरेंट आहिनि? त ऑब्वियसली जवाबु छा आहे? मुख़्तलिफ़ आहिनि। मीम सां मुख़्तलिफ़ त जवाबु बि छा में ईंदो? माइनस में ईंदो। ठीकु आहे, ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, मिसाल हीअं आहे -4 × -5। हाणे ॾिसो, अंग सां ज़रब कंदासीं, 5 चौक 20, इहो त अची वियो। हाणे निशानियूं ज़रब करण महिल असां ॾिसंदासीं साॻियूं निशानियूं या मुख़्तलिफ़, जवाबु ईंदो साॻियूं निशानियूं आहिनि। ऐं साॻियूं निशानियूं हुजनि त जवाबु छा में ईंदो? हमेशह प्लस में ईंदो आहे। यानी -× -, छा थी वेंदो? प्लस लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे, तव्हांखे सम्झाइण जे लाइ मां प्लस लिखां थो पियो। ठीकु आहे, अञा ॿियो एग्ज़ाम्पल वठो। मिसाल हीअं हुजे 5 × -3। हाणे तव्हांखे ख़बर आहे 5 जे अॻियां कुझु न आहे, माना हे 5 छा जो आहे? प्लस जो आहे, ऐं -3 पाण में मल्टीप्लाई थियनि था, 5 × 15 थी वेंदो। निशानी ज़रब कंदासीं, साॻियूं या मुख़्तलिफ़? मुख़्तलिफ़ आहिनि त जवाबु बि छा में ईंदो? माइनस में ईंदो। यानी हे -15 हिन जो आंसर थी वेंदो। आई होप तव्हांखे इहो सम्झ में अची वियो हूंदो। हाणे इन जा मां प्रैक्टिस क्वेश्चन्स ॾियांव थो, उहे क्विकली करे ॾेखारियो त पोइ तव्हांखे मां अणपूरनि में सम्झायां त इहे किथे यूज़ थींदियूं आहिनि ऐं तव्हांजे किताब में कहिड़े तरीक़े सां ॾिनल आहिनि।